हाजी जलाल शाह मटियारी खे ज़िले हेडक्वार्टर करायो करे ऐं काउंसिल जेका हुई सा उहा नायब नाज़िम साहिबु उन जे पुठियां हुई। नाज़िम साहिबु उनखे बजट पास न कराए सघियो। एशियन बैंक खां कुझु रक़म वठी असां इहे साईं अज़हर हुसैन साहब, आमतौर ते चयो वेंदो आहे त जेके दुकान वाटर सप्लाई वारा आहिनि उहे साईं अज़हर शाह ऑक्शन कराए वियो। छा इहा ॻाल्हि सची आहे या न? इहा इहो तव्हांजे दौर खां पोइ थियानी आहे? तेरी महराज के तू लोहो कलम तक पहुंचा। हा 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 तेरी महराज के तू लोहो लोह कलम तक पहुंचा, मेरी महराज के मैं तेरे कदम तक हा हा पहुंचा। हा कलाम वणंदो आहे त हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिस बि, हा 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 पाण सां हिकु जफ़ा करे ॾिस बि। वाह 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 वाह, पाण सां ॿीहर दगा करे करे ॾिस बि। मूंखे मीर अली अहमद तालपुर साहिबु हिकिड़ो को दानिश्वर हो, हुनजो कोई ॻाल्हि यादि आहे जी त कुर्सियूं हमेशह ॼामड़नि जा कद वॾा कंदियूं आहिनि, चाहे उहो कालाबाद डैम जो मसइलो हुजे, चाहे ॿोली जो मसइलो हुजे, चाहे लसानी फसादात हुजनि। पोइ उहे मायूं वीचारियूं पहिरें पंधु निकिरनि थियूं त कॾहिं कॾहिं जॾहिं मां लड़ा साईं वई सुर सारंग पढ़ंदो हो त ककर ईंदा हुआ ऐं बाक़ाइदे बारिश थींदी जेका मूं हुन पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठी। वाह वाह। अस्सलामुअलैकुम दोस्तों, बदन मेहरान स्टूडियो में और साले बबर सलाम पेश करे तो दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं हैदराबाद में हिकु अहिड़ी शख़्सियत वटि मौजूदु आहियूं हुनजो नालो ई हुनजो तारीफ़ आहे ऐं पाण जेके अॻूणा तहलके नाज़िम रहिया ऐं उन खां अलावा वॾी ॻाल्हि त सिंध जे अंदरि तमामु हिकिड़ी वॾी फैमिली जरारपोटा ख़ानदान ऐं जरारपोटा ख़ानदान जो उन ख़ानदान जे अंदरि तमामु वॾनि शख़्सियतुनि जो ॻाणेटो थिए थो। उन खां अलावा जेकॾहिं रूहानी ॻाल्हि कजे त साईं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारा, साईं लतीफ़ सरकार ऐं उन जे तसलसुल सां उनजो तालुक़ु ऐं जेका रिसेंटली उन जरारपोटा ख़ानदान जी पॻ आहे सरदार सैयद हाजी ख़ुदानूर शाह जामुर साहिब ते, उन्हनि जा फर्ज़ंद ऐं जरारपोटा ख़ानदान जा वली उहद मोहतरम जनाब साईं सैयद अज़हर हुसैन शाह जामुर साहिब जेके अॻूणा तहलके नाज़िम हुया उन्हनि वटि मौजूदु आहियूं। अचो तव्हांजी साईं अज़हर हुसैन शाह जामुर साहिब सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम बाबा। साईं ख़ुशि वेठा आहियो? अल्लाह जो शुक्र, महिरबानी। साईं अज़हर हुसैन शाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बज़्म मेहरान खे टाइम ॾिनो आहे, तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजी महिरबानी बाबा जो तव्हां टाइम कढो, तव्हांजी महिरबानी बाबा। साईं हूअं त यकीनन तव्हां कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहियो, पर हिकिड़ो तारीफ़ असीं इन करे कराईंदा आहियूं जो अॼु खां 20-25-30 साल खां पोइ जेकॾहिं वीडियो ॾिठी वञे त उन्हनि खे ख़बर पए त कहिड़ी शख़्सियत असां वेठा आहियूं असीं। बाबा आउं मटियारी ख़ानदान सां तालुक़ु रखां थो, जरारपोटा ख़ानदान सां, ऐं मुंहिंजो जनमु मटियारी में थियो ऐं इब्तिदाई तइलीम प्राइमरी मटियारियुनि में हासिलु कई। उन खां पोइ पब्लिक स्कूल हैदराबाद में उतां मूं इंटर ताईं तइलीम हासिलु कई। उन खां पोइ यूनिवर्सिटी में मूं MA इंटरनेशनल रिलेशन कई। वाह वाह माशाल्लाह। साईं अज़हर साहब, पोइ अमली ज़िंदगीअ जी शुरूआति पोइ भला कॾहिं खां कई तव्हां? अमली ज़िंदगी जी शुरूआति 1985 में मूं पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस PI में नौकिरी सां कई ऐं पोइ उहो कुझु अर्सो नौकिरी करण खां पोइ उहा नौकिरी तां मूं रिज़ाइन करे पोइ वरी 1980 खां वरी मूं नौकिरी 88 खां 1988 खां वरी आउं जॉब में आयुसि यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन, जेका फेडरल गवर्नमेंट जी जॉब, यूटिलिटी स्टोर, मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज हुई। सही। अच्छा, पोइ उन में तव्हां घणो वक़्तु रहिया पोइ? उन में 88 खां वठी 2001 ताईं आउं नौकिरी कई। हैदराबाद डिवीज़न, मीरपुर डिवीज़न, सखर डिवीज़न, ये 3 डिवीज़न हुयो। सही। इहो फर्स्ट इनिशिएटिव हो यूटिलिटी स्टोर्स जो? जी, इहो इन में तमामु वॾो हिकिड़ो तजुर्बो आहे, हिकिड़ो जेको आहे सो मूंखे एक्सपीरियंस पंहिंजी ज़िंदगी जो मिलियो त जीअं ज़िंदगी जो ऐं उन में पंहिंजे जॉब जो काफ़ी मूं उन में सिखियो यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन। सही। साईं अज़हर साहब, पॉलिटिकल हवाले सां तव्हां जेको नाज़िम रहिया मटियारी तालुके जा, उन जी का असांखे तारीख़ ॿुधाइजो, कहिड़ा कहिड़ा कम तव्हां पंहिंजे दौर में कया ऐं कहिड़ी पार्टी तां तव्हां उहो जॉइन कयो? बेसिकली जॉब छॾण खां पोइ मुंहिंजो सियासत में अचण जो को अमली जो हिते मुंहिंजो इरादो कोन हुयो। जीअं त मुंहिंजो चाचो जेको आहे मुंहिंजो वॾो भाउ साईं हाजी जलाल शाह,
उहे 2001 में MP थिया। हिन MP थियण खां पोइ मुंहिंजो उन तक में काफ़ी ख़िदमतूं हुयूं। पोइ वॾे खां वॾी जेका मुंहिंजे नज़र में साईं हाजी जलाल शाह जो जेको क्रेडिट वञे थो, त उन दौर में साईं हाजी जलाल शाह मटियारी खे ज़िले हेडक्वार्टर करायो। वाह 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 वाह। ऐं उन कराइण खां पोइ जॾहिं मटियारी ज़िलो थियो, जॾहिं 2001 खां इहो दौरु हलियो 2005 ताईं, तॾहिं मटियारी में जेको हुयो त ज़िलो जो जेको हेडक्वार्टर हूंदो उहो हैदराबाद में हूंदो हो। ऐं पोइ जॾहिं ज़िले हेडक्वार्टर मटियारी थियो त पोइ 2005 में जेके इलेक्शन्स थियूं उन में असां हिकिड़ी प्लेटफॉर्म तां साईं जलाल शाह मूंखे इन शइ जे लाइ नामज़द कयो त तव्हां हिते मटियारी में एज़ अ तहलके नाज़िम अचो। पोइ उन खां पोइ 2005 में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन लड़ी। मुंहिंजे मद मुक़ाबिल हो हाजी अब्दुल रज़ाक साहब जिन, उन्हनि खां वॾी लीड सां उहा इलेक्शन खटी। ऐं पोइ मटियारी में असांजे ज़िले थियण खां पोइ साईं मोहम्मद अली शाह जामुल साहब ज़िले जो नाज़िम रहियो ऐं मटियारी तहलके जो नाज़िम। इन खां वाह असांजी वाह नसफ़ जी वाह शुरूआत थी। वाह। सही सही नाज़िम रहिया। उन में तव्हां जेके कहिड़ा कहिड़ा कम कराया जेके क़ाबिल ज़िक्र हुजनि या जेके डेवलपमेंट जे हवाले सां लिखिया वञनि था क़ाबिल बेसिकली ज़िक्र। असां खां पंहिंजे वसायल असां बिल्कुलु कोशिशि कई त असां जेतिरो बि डिलीवर करे सघूं मटियारी जे अवाम खे। जे ज़माने में एज़ अ नाज़िम मूंखां पहिरीं जो जनवर में पीर सूदल शाह, हाशमी साहब ऐं हाजी अब्दुल रज़ाक साहब जो जॉइंट वेंचर हुयो। पर बदकिस्मती सां 4 सालनि ताईं हुननि जे ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे काउंसिल जी बजट पास न थी सघी, उन करे मटियारी जा कम रोड़े जो शिकार थी वियो। अच्छा। मूं अचण सां वॾे खां वॾो जेको कमु कयो त असां सभिनी खे माना गॾु खणी हले, चाहे उन में असां इहा का तमीज़ कान कई त बाबा ही कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखे थो, कहिड़ी कम्यूनिटी सां रखे थो। उनखे गॾु खणी करे असां इन शइ खे हलायो। वाह वाह। ऐं उन हलाइण खां पोइ असां हालांकि हिकिड़ा उन ज़माने में असांजो महदूद ज़रा 9 यूनियन काउंसिल्स हुयूं TMA में ऐं 4 टाउन कमिटीज़ हुयूं। सही। ऐं असांजे ज़माने में जेको किस्त ईंदी त तमामु घटि ईंदी, पर असां हथल मक़तूल कोशिशि कई त जेतिरो बि असां वधीक डिलीवर करे सघूं, जेतिरो वधीक असां ख़िदमत करे सघूं, सही। ऐं उहो असां कयूं। ऐं अलाह साईं जो शुक्र आहे ऐं उन शइ में बिल्कुलु मुतमइन आहे त असां उहे शयूं पंहिंजे दौर में कयूं। असां इहो था सघूं तव्हां जेके नाज़िम रहिया ऐं उन में जेके तव्हां ऑफिस ठाराई ऐं दुकान ठाराया ऐं होॾां जेके वाटर सप्लाई में दुकान ठाराया, उन हवाले सां कुझु ॿुधाईंदा असांखे। बेसिकली असां अचण सां पहिरीं त सभ खां पहिरीं इहो कयो त जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर हुयो, असांजो जेको उते जेको कमु हुयो जेको बिल्कुलु ई ख़तमु थी वियो, असां कोशिशि कई त असां उन खे बहाल कयूं। बेसिकली जेको टाउन्स जो कॉन्सेप्ट आहे उन में आहिनि म्यूनिसिपल सर्विसिस। सही। जंहिंमें तव्हांखे स्ट्रीट लाइट, तव्हांखे पाणी जो मसइलो ऐं तव्हांजी सफ़ाई। त असांजो इन्हनि शयुनि ते ज़ोर रहियो ऐं उन सां गॾोगॾु असां जेको तरक़ियाती कम बि हुया, हर UC जो नाइब नाज़िम जेको असांजे काउंसिल जो मेंबर हो उनखे पंहिंजो इक्वल शेयर ॾिनो पियो वियो। असां कॾहिं बि ईअं कोन चयो त जेकॾहिं कोई असांजे पार्टी सां तालुक़ु रखे थो असां हिनखे हेतिरा फंड्स था ॾियूं या ही कंहिं ॿी पार्टी सां रखे थो, पोइ उहो असां उन्हनि खे इक्वल उनखे उहो शेयर ॾिनो। ऐं उन खां पोइ असां उन्हनि जेके पोइ आहिस्ता आहिस्ता असां जेके डेवलपमेंट जा जेके कम हुया ऐं उन्हनि कमनि में अलाह जी महिरबानी सां सभ खां वॾी असां मुंहिंजे नज़र में इहा हुई त असांजो काफ़ी हिते अहिड़ियूं माना हिकिड़ियूं धुरियूं या अहिड़ा माण्हू पैदा थियनि, कब्ज़ा माफ़िया शुरू थी वई। पर मूंखे वधि खां वधि इहो त असांजा क़ब्रिस्तान महफ़ूज़ कोन हुया। माण्हू उन्हनि क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करे रहिया। सभ खां पहिरीं मूं चयो बाबा क़ब्रिस्ताननि खे असां पंहिंजो बाउंड्री वॉल ॾियारे उन्हनि खे सेव कयो। ऐं उन खां पोइ वाटर सप्लाई स्कीम जेको बिल्कुलु ई ईअं हुई जंहिंमें बिल्कुलु खुले हुई ऐं उनखे असां पहिरीं उनजो असां उनजो संगे बुनियादु रखायो। उन वक़्तु जे मिनिस्टर साहिब खे वठी आयासीं। वरी जॾहिं 2009 में पीपल्स पार्टी जो दौरु आयो त असां आगा सिराज दुरानी साहिब जॾहिं बल्दियात जो मिनिस्टर असां उनखे वठी आयासीं। त असां कोशिशि कई त जेतिरो बि असां उनखे डिलीवर करे सघूं। पाइप लाइन टुटी वई, छाजे करे जेको पोयों 4 साल दौरु हो
सही उन में जीअं त हिकिड़े कंहिं को बि कमु न थी सघियो, छाजे करे जो हुननि जे ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे, नाज़िम ऐं नाइब नाज़िम जे ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे, ऐं काउंसिल जेका हुई सा उहा नाइब नाज़िम साहिबु उन जे पुठियां हुई। नाज़िम साहिबु उनखे बजट पास न कराए सघियो। मूं अचनि शर्त बजट पास करण खां पोइ असां उनखे जेको आहे उहो कमु शुरू कया, ऐं अलाह जी महिरबानी ऐं असां उन में कुझु ॿाहिरियां फंड्स वठी। जॾहिं हाजी जलाल शाह केयरटेकर मिनिस्टर हो त उन ज़माने में बि सही उन फंड्स वठी पोइ जेके असां रोड जेके सीसी ब्लॉक्स पाइप्स ॻरी विया हुआ, सही ऐं थोरी घणी असां कोशिशि कई त असां रिकवरीज़ खे वधायूं। असां रिकवरीज़ वधायूं जेके बिल्कुलु ई ख़तमु थी वियूं। सही ऐं असां रेवेन्यूस जनरेट करण वारो रेवेन्यू असां जनरेट कयूं। उन ऑफिसर्स खे असां उन्हनि खे इहो ज़ोर भरियो त तव्हां जेको आहे सो रेवेन्यू जनरेट कयो। सही त उन खे असां पंहिंजी ॿियो त का बि असांखे का अहिड़ी सपोर्ट ॿाहिरां न मिली रही हुई का ग्रांट मिले, असां पंहिंजी जेका असां मदद सां इहो जेके शयूं कयूं, ऐं अलाह सही जी महिरबानी सां उहो हिकिड़ो सुठो दौरु लिखियो थो वञे। सही साईं दर्शन जा ही जेको फिल्टर प्लान लॻो पियो आहे मटियारी टाउन कमेटी वाटर सप्लाई में, इहो अव्हां जो इनिशिएटिव हो, इन मुतलिक़ थोरो असांखे ॿुधाईंदा? बेसिकली छा हो त असां जे ज़माने में आयासीं उन ज़माने में असां उनखे वधीक खां वधीक इहा कोशिशि कई त शहरनि खे साफ़ ऐं सुथिरो पाणी मिले। त उन्हनि जे लाइ असां इहो एशियन बैंक खां कुझु रक़म वठी असां इहे उते फिल्टर प्लान लॻाया, वाटर बैंक लॻाया। पर बदकिस्मती इहा थी त जॾहिं असांजो दौरु 2009 में ख़तमु थियो त एतिरो त एम्प्लॉयमेंट्स वधाए छॾियऊं जेके सियासी तौर ते माण्हुनि भर्तियूं करे, ऐं त उहे उन्हनि शयुनि खे उहो मेंटेन न करे सघिया। अच्छा मुंहिंजे टाइम में मूं ऐं उन ॻाल्हि खे या बरमला चवां थो त मूं इहो कयो त जेतिरी ज़रूरत हुई, जेतिरे असांखे जेकॾहिं के ड्राइवर्स जी ज़रूरत हुई या कंहिं ते सभु उहे माण्हू भर्ती कया, उहा एम्प्लॉयमेंट न थी सघी। सभु मूं न कई। असां खां पोइ जेका एम्प्लॉयमेंट थी त उहे पघारूं करोड़नि में वयूं। उहा शइ जेका असां डेफिसिट में हली वई, सही ऐं उन जे करे उहे शयुनि खे उहो मेंटेन न करे सघिया। तव्हां को घरु आहे, का शइ आहे जेके तव्हां ठाहे त ॾियो था, पर जेकॾहिं उनखे कोई मेंटेन नथो करे त कंहिं कम जी कोन्हे। बिल्कुलु हा, उहा मेंटेनेंस उनजी लाज़मी आहे। मेंटेनेंस न थी हा, सघी, तंहिंजे करे उहा पंहिंजी अॼु ज़बून हाली में आहे। उहो कंटिन्यूटी न रही सघी उहा हुन शइ में। कंटिन्यू न रही सघी, ऐं उन ते तवजो न रहियो, ऐं माण्हू सिर्फ़ु हुते हिकिड़ो हिकिड़ो हुनखे छा चवां त हुनखे जेको बि आयो त हिकिड़ो टाउन कमेटीअ खे हुन बसि सियासत जी ठीकु वर करे चढ़ी पंहिंजे वई। सियासत ते वर चढ़ी, ऐं हुनखे जेको आहे सो हुननि हिकिड़ो हा, दुकानदारी करे हुनखे हलायो। हुनखे बिल्कुलु ख़िदमत जे तौर ते हुन कंहिं कोन वेठो अथई असांजे हिन मारू माण्हुनि जी, हिन ग़रीब माण्हुनि जी असांखे ख़िदमत करणी आहे। साईं अज़हर हुसैन जा आमतौर ते चयो वेंदो आहे त जेके दुकान वाटर सप्लाई वारा आहिनि उहे साईं अज़हर शाह ऑक्शन कराए वियो। छा इहा ॻाल्हि सची आहे या न? इहा इहो तव्हांजे दौर खां पोइ थियानी आहे? न न बिल्कुलु इहा इल्ज़ाम तराशी आहे। मुंहिंजे टाइम में हिननि जो ऑक्शन कोन थियो, बल्कि मुंहिंजो उन टाइम ते हिन वक़्त बि जो जेको नाइब नाज़िम साहिबु आहे मटियारी टाउन कमेटी जो, उहो ई हुन वक़्त जो असांजो काउंसिल जो नाइब नाज़िम आहे। हाजी साहिबु तमामु हिकिड़ो माशाल्लाह सुठो माण्हू ऐं हिकिड़ो सम्झदार हो। उन शइ जो गवाह आहे त असां पछाड़ी ताईं इहे असां दुकान ऑक्शन कोन कया। असां सिर्फ़ु मटियारी टाउन में जे अॻियां जेके दुकान हुआ उन्हनि खे असां बाक़ाइदे प्रॉपर ऑक्शन कयो, जेको उन ज़माने में जे हाईएस्ट रेट ते असां ॾेई उहा जेका उहा बि असां इनकम असां टाउन कमेटी मटियारी जनरेट कई। जॾहिं हुनजो सही रेट न लॻियो त उहे असां ऑक्शन कोन कया। मुंहिंजे दौर खां पोइ उहो ऑक्शन थियो हूंदो त हुनजी मूंखे इल्मु कोन्हे। सही सही साईं बादशाह, तमामु घणा नाज़मी दौर में CCBs कम्यूनिटी जे हवाले सां तव्हां प्रोजेक्ट्स कया जिन मां लखे माण्हुनि खे फ़ाइदो थियो। उहे कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स, माना कहिड़नि यूसिस में तव्हांजा? बेसिकली असां वटि जेके 9 यूसीज़ हुयूं, ऐं नाइब नाज़िम असांजो उनजो मेंबर हूंदो हो। असां इक्वल शेयर असांजी हर 3 महीने 5 महीने असांजी NIT थींदी। असां उनखे उहो फंड्स एलोकेट कंदा हुआसीं त तव्हां माण्हुनि खां पुछी उन्हनि खे CC ब्लॉक्स ॾियो। उनजो कमु ऐं अलाह जे महिरबानी सां तमामु प्रॉपरली उहो कमु थियो। अॼु बि तव्हां वेंदा हर तहलके जे हर जाइ ते, मटियारी जे तहलके जे हिकिड़ी कुंड खां वठी ॿी कुंड ताईं असां उन्हनि खे उहे कमु कया। जेकॾहिं असां उते न सिर्फ़ु उहे शहर जे लाइ बल्कि उन्हनि यूसीज़ में ऐं जेके ड्रेनेज स्कीमूं बंदि थियूं पियूं हुयूं उन्हनि खे बि असां उन टाइम में फ़ाल करण जी कोशिशि कई, जेके उन टाइम ते कम न थी सघिया हुआ। वाह वाह। ऐं उन खां सवाइ असां ॿिया जीअं गेट्स आहिनि या अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां शहर जी उन्हनि सूंहं जे लाइ दरवाज़ा खे तव्हां दरवाज़ा असां उन कराया।
जीअं असांजो मटियारी में अली शेषा कॉलोनी खे थियण सां दरवाज़ो आहे, या असांजो साहिब समाते आहिनि, या इहो जेको चौक आहे, इहो असांजो इहो महदूद वसाइल सां सही असांजे उन ज़माने में जेका OZT असांखे हिकिड़ा त जेका गवर्नमेंट तरफ़ां जेका किस्त ईंदी हुई, मुंहिंजे ख़्याल में 50 लख मथे असांजा फंड्स कोन तंहिंमां असांजी 25 लख जूं पघारूं ईंदियूं हुयूं, सही ऐं 25 लख रुपए में असां पंहिंजी सेविंग करे पंहिंजा फंड्स जनरेट करे इहो कमु कंदा हुआसीं। वाह जॾहिं त उन खां पोइ उहो जेको आहे डबल ऐं ट्रिपल उनजो शेयर आयो, पर छाजे करे जो अख़राजात वधी विया हलिया, ऐं हुननि उहे अख़राजात ते पंहिंजे ते कंट्रोल कोन कयो, जंहिंजे करे अॼु असां उहा तकलीफ़ जो असांखे सही करिणो पए। ऐं उन जो सबबु हिकिड़ो ई आहे त माना जेका एक्सेस में एम्प्लॉयमेंट कई वई आहे, एक्सेस में एम्प्लॉयमेंट कई वई, सियासी भर्तियूं कयूं वयूं, माण्हुनि खे कयूं। असां बग़ैर ज़ात, बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं सियासी वाबस्तगी जे असां या कोशिशि कई त जेतिरी बि असां ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करे सघूं, त का बि कुर्सी बाबा, का बि शइ अलाह ताला जी तरफ़ां अमानत हूंदी आहे। कुर्सियूं अचणियूं वञणियूं हूंदियूं आहिनि, पर माण्हुनि खे ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि, बिल्कुलु त माण्हू हुन जे लाइ पंहिंजे तर जे लाइ, तक जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ छा थो करे। माण्हुनि जो एतमाद हूंदो आहे। असल में आऊं त मुंहिंजो पंहिंजो कॉन्सेप्ट इहो आहे त असां सर्विसिस प्रोवाइड करण वारा आहियूं, माण्हुनि जा ख़ादिम थी कमु कयूं, माण्हुनि ते हाकिम थी कमु न कयूं। साईं अज़हर हुसैन साहब, ज़िंदगीअ जा बुनियादी उसूल तव्हांजा कहिड़ा आहिनि रोज़मर्रा जा? बुनियादी उसूल ज़िंदगी जो त इहो ई आहे त उथण सां जेको आहे, ऐं वधि खां वॾी इहा सादत सम्झंदो आहियां त साईं वॾा, साईं वाली साहब माशाल्लाह जंहिं मेन त उन्हनि जी जेतिरो बि हाज़िरी भरे सघिजे, ऐं उन्हनि सां गॾु नाश्तो बि थींदो आहे, उन सां गॾु टाइम पास थींदो आहे। उन खां पोइ मामूली ज़िंदगी जेको बि आहे उहो उनखे स्टार्ट थिए थो, जेको ज़मीनदारी आहे, दुनिया जूं जेके ॿियूं शयूं आहिनि, पर सभ खां पहिरीं मुंहिंजी जेका प्रायोरिटी हूंदी आहे उहा ई हूंदी आहे त साईं सां टाइम जेको आहे ज़्यादा स्पेंड करे। साईं अच्छा, उदास लम्हनि में छा कंदा आहियो? उदास लम्हनि में अलाह साईं खे यादि कंदा आहियूं, ऐं अलाह साईं खे इहो चवंदा आहियूं त अलाह साईं उन्हनि ग़मनि खां या उन्हनि आज़माइशुनि खां अलाह साईं पंहिंजे हबीब जे सदके महिरबानी फरमाए। ऐं इहे ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट आहिनि, ख़ुशियूं ऐं ग़म इंसान ते अचंदा रहंदा आहिनि। साईं अज़हर हुसैन साहब, ज़िंदगी तव्हांजो वणंदड़ सफ़र कहिड़ो आहे? वणंदड़ सफ़र अलाह जे महिरबानी सां मूं तक़रीबन काफ़ी दुनिया ॾिठी आहे, यूरोप ॾिठी, इंग्लैंड जो सफ़र कयो, पर सभ खां जेको सफ़र आहे उहो मदीने पाक जो सफ़र आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंजाबी को शाइर आहे मोहम्मद अली ज़ोहरी साहब, वो चवंदो त दुनिया दियां सफ़रातों बंदा थकवी पे जांदा है, नाले अकवी पे जांदा है, पर सफ़र मदीने दा बड़ा सोहणा। दुनिया जे सफ़रनि खां माण्हू थकी पवंदो आहे, दुनिया जे सफ़रनि खां माण्हू बेज़ार थींदो आहे, पर जेको आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाज़े जो सफ़र आहे, इन खां मथे दुनिया जो को बि सफ़र कोन्हे। काइनात जो जेकॾहिं को महराज आहे, शायर चयो त तेरी महराज के तू लोह कलम तक पहुंचा, तेरी महराज के तू लोह कलम तक पहुंचा, मेरी महराज के मैं तेरे कदम तक पहुंचा। मुंहिंजी महराज आहे त आउं तुंहिंजे कदमनि ते पहुचां थो, तुंहिंजी महराज आहे त तूं सिदरतुल मुंतहा ते पहुचां। सुभान अल्लाह, वाह वाह वाह। साईं साईं तव्हांजी वणंदड़ सवारी कहिड़ी आहे? बेसिकली ही दौर चेंज थी वियो आहे, पर मूंखे छाजे करे मूं ऐं तव्हांखे नंढड़ी ॻाल्हि एड कयां त मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे, ऐं त मूं पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे ॾाॾे साईं खे ॾिठो, जेको हिकिड़ो फ़क़ीर मंश इंसान हो, ऐं हर माण्हूअ खे जेकॾहिं को मटियारियुनि जो असांजो जेको उते मोची हूंदो हो या को हूंदो, उनजे हथु ॿधंदो त उनखे बि हथु ॿधंदो, त मूं उहा शइ उन खां पिराई। ऐं पोइ उनखे घोड़े सवारी जो शौक़ु हूंदो हो, मूंखे नंढपण खां घोड़े सवारी जो शौक़ु हो, पर हाणे उहे न रस्ता रहिया आहिनि न घोड़ा रहिया आहिनि, त हाणे ऑब्वियसली जेको आहे मूंखे पंहिंजो जेको नंढपण खां वठी जेको शौक़ु रहियो उहो घोड़े सवारी जो। सही सही। साईं अज़हर हुसैन ज़िंदगीअ में कई ख़्वाब, कई हसरतूं माण्हूअ जूं पूरियूं थींदियूं आहिनि, कंहिंजूं न पूरियूं थींदियूं आहिनि, ऐं भला अहिड़ी अव्हांजी ख़्वाहिश, हसरत, सपनो जेको साबिया न थी सघियो हुजे? उर्दू चए त हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले अरमा मेरे मगर कम निकले। ज़िंदगी जूं ख्वाहिशूं, पर अलाह जी महिरबानी आहे त रब करीम पंहिंजे हबीबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे नालनि जे सदके
हर शइ ॾिनी आहे ऐं बसि इहा ई ख़्वाहिश आहे त अलाह साईं ख़ात्मो बिल ख़ैर करे ईमान सां करे ऐं कंहिंखे जी दिलि आज़ारी न थिए ऐं पंहिंजे बेशक। हलंदी हलाए। वाह वाह साईं, उहे कहिड़ा पल आहिनि ज़िंदगीअ जा जेके अव्हां सम्झो था त अॼु बि मोटी अचनि त वाह वाह थी वञे? असल में ज़िंदगी त अहिड़ी जो सफ़र तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे त पल त मोटंदा कोन आहिनि, पर ज़िंदगी जूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि त जेको नंढपण इंसान जो हूंदो आहे, जेको जॾहिं हू हर कंहिं ग़म ऐं हुन तकलीफ़ुनि खां आजो हूंदो आहे, उहे पल मोटी अचनि, पर इंसान जे उहे शयूं वस में कोन हूंदियूं आहिनि। हिकिड़ो ज़िंदगी जो हिकिड़ो सफ़र आहे उहो हलंदो रहे, वाह वाह हिकिड़ी वाह जर्नी आहे लाइफ। वाह। साईं शाइरी वणंदी आहे तव्हांखे? साईं कहिड़ो पसंदीदा शाइर आहे तव्हांजो? भिटाई साहब जो त को नेमल हमस बदल। नमल बदल ई कोन्हे, सही। पर इन दौर में मूंखे मतिलबु जेके शाइर जंहिंजी शाइरी वरी उस्ताद बुखारी जी शाइरी तमामु मुंहिंजे पसंदि कया। उहे तक़रीबन सभु सुठा शाइर, उर्दू शाइर, जेका बि सुठी शाइरी आहे सही। उन सां हमेशह मूंखे शग़फ़ रहियो त सुठे शाइरनि खे पढ़िजे। साईं मौसीक़ी वणंदी आहे तव्हांखे? बिल्कुलु, मौसीक़ी शुरूआति खां वठी नीम क्लासिकल, कुझु क्लासिकल, उहा उन सां शग़फ़ रहियो आहे ऐं बल्कि काफ़ी ऐं तव्हांजे नाले सां मूं वटि हिते काफ़ी फ़नकार ग़ुलाम अली ख़ान जेके अच्छा। सिंगर जेके आहिनि उहे बि अची हिते मुंहिंजी जॾहिं सालगिरह थींदी त पंहिंजे मोहबत सां ईंदा हुआ ऐं अची जेको आहे सो अच्छा। हिते जेको आहे सो अज़ल ऐं मेहदी हसन साहब सां ऐं जेके बि तक़रीबन जेके बि सुठा जेके असांजा पाकिस्तान लेवल जा उन्हनि सां सभिनी सां। वाह 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 वाह, इहा नई ॻाल्हि आहे असांजे जी। लाइ। साईं अदब हुसैन जा तव्हां जेको पसंदीदा कलाम जेको अकेला ई में गुनगुनाईंदा हुजो? पसंदीदा कलाम त खोड़ सारा आहिनि। मूंखे मखतूम अली साहब जो कलाम वणंदो आहे त हुन सां बि वफ़ा करे ॾिस बि, हा हा हा। पाण सां हिकु जफ़ा करे ॾिस बि, वाह 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 वाह, पाण सां ॿीहर दगा करे दगा करे ॾिस बि। साईं अदब छा फिल्मूं ॾिसंदा आहियो? फिल्मूं नंढपण में त काफ़ी ॾिसंदा आहियूं, पर हाणे फिल्मनि जो टाइम कोन्हे रहियो। घटि थो सही। मिले। साईं पसंदीदा सियासतदान कहिड़ो आहे तव्हांजो? पसंदीदा सियासतदान हिन वक़्त में त को सियासत वारो फैक्टर घटि रहिजी वियो आहे। माण्हू सियासत तक़रीबन सम्झो त हाणे हिकिड़ी नामीनली हले पई, सही। पर मूंखे नंढपण खां ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जो पसंदि रहियो ऐं उनजो ऐं उन खां पोइ जेके ॿिया माशाल्लाह लीडर्स आहिनि जेके बि हिन क़ौम जे लाइ कमु कम कनि कनि पिया था। उन्हनि जे सही लाइ इज़त सही आहे उन्हनि जे लाइ। सही। साईं अदब हुसैन तव्हांजो पसंदीदा लिबास कहिड़ो आहे? पसंदि लिबास शलवार कमीज़ ऐं अछो लिबास जेको आहे उहो आहे। वाह 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 वाह। साईं अदब हुसैन जा औलाद केतिरो आहे तव्हांखे? मूंखे बाबा ॿ पुट हुया, हिकिड़ो मुंहिंजी ज़िंदगी जो वारसो मुंहिंजो नंढो उनजी 2008 में एक्सीडेंट में इंतकाल थी वियो। माशाल्लाह हिकिड़ो पुट ऐं 4 नियाणियूं। माशाल्लाह। साईं अदब हुसैन जी ज़िंदगीअ में यकीनन इंसान खे कई दुख मिलनि था, तकलीफ़ूं मिलनि थियूं, उहो कहिड़ो घड़ी आहे, उहो कहिड़ो पल आहे, कहिड़ो दुख आहे जेको अव्हांखे हमेशह ॾुखोईंदो रहंदो आहे? असल में मुंहिंजे जेको नंढड़ो जी सिप्तैन शाह जंहिंखे मदनी शाह चवंदा हुआ, उहो सां तमामु सॼे घर जी प्यार मोहबत उहे औलाद त सभिनी जे लाइ हूंदो आहे, पर उहो तमामु इलाही जेको एक्टिव हो, उनजी अचानक जेको शहादत हुई, इहो इन खां वॾो को ॿियो दुख मुंहिंजे ज़िंदगी जो कोन हो। इहो वॾो हिकिड़ो सदमो हो अचानक, ऐं इन खां वॾी मूंखे ॿियो सदमो इहो बेशक वॾो बेशक। ज़िंदगी। यकीनन साईं मदनी गेला से जन्नत नसीब करे ऐं हिकिड़ो आमीन। तमामु वॾो हिकिड़ो हादसो हुयो संदन शहादत। ऐं साईं अदब छा कहिड़ा हूअं त माण्हूअ खे कई शौक़ु हूंदा आहिनि, जेके वॾा माण्हुनि जा पंहिंजा पंहिंजा शौक़ु हूंदा आहिनि। साईं अदर शाह जो कहिड़ो शौक़ु आहे? घोड़सवारी, शिकार करणु, यानी ॿिया के टेबल टेनिस या ॿियो को कहिड़ियूं रांदियूं रहंदा आहियो तव्हां? बेसिकली नंढपण में त क्रिकेट खेॾी पिया रहिया, शिकार जो शौक़ु आहे ऐं जेको अञा ताईं जारी आहे। जारी आहे। सही। घणे वक़्त खां वठी सियासत खां किनारा कश थी वेही रहिया आहियो? भला ज़ाती मसरूफ़ियात जे करे या? न, असल में ईअं न आहे।
सियासत खां का किनारे कशी कान्हे, बल्कि इहो आहे त असांजी तक़रीबन फैमिली में माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां साईं हाजी जलाल शाह उहो सियासत करे पियो ऐं ख़ुदा जी महिरबानी सां हिकिड़े सुठे बिल्कुलु साख सां। ऐं जेकॾहिं आउं अॼु बि फ़ख्र सां इहा ॻाल्हि कंदुसि त मटियारी असांजे ज़िले में अॼु जेकॾहिं को बि ऑपोज़िशन जो तव्हां माण्हू जो नालो खणंदा जेको हिन रिजीम जे ख़िलाफ़ जेको सियासत में आहे त उहो साईं जलाल शाह आहे। बेशक त उहो माशाल्लाह सियासत करे पियो ऐं असांजे फैमिली में मुंहिंजो सौटु साईं अहिड़ो हसन मुर्तज़ा शाह उहो चेयरमैन आहे मटियारी टाउन कमेटी जो। ऐं इहा असांजे लाइ तमामु वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त हिन दौर में पूरे सिंध में जेकॾहिं को पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेकॾहिं को अगेंस्ट जेके चेयरमैन आहे त उहो असांजे फैमिली में आहे। वाह वाह पोइ गाए बगाए जेके अगरि हुनखे जेके शइ जी ज़रूरत हूंदी आहे त उहो सलाह मशवरा हुन सां कंदो रहंदो आहे। बाक़ी एॾो वॾो वैक्यूम कोन्हे हिते त जेको आहे तोते माण्हू हुननि सां पंहिंजे तौर ते पंहिंजी का अलॻि सियासत करे। तंहिंजे करे ऐं सियासत खे सम्झंदो आहियां त माण्हू कंहिंजे लाइ कमु करे, कंहिंजी सियासत खे इबादत सम्झी करे, सियासत खे दुकानदारी न करे या सियासत खे को हू इहो इन फेम न करे त भई मूंखे को उहिदो मिलंदो आहे। मूंखे मीर अली अहमद तालपुर साहिबु हिकिड़ो को दानिश्वर हो, हुनजो हिकिड़ो ॻाल्हि यादि आहे जी त कुर्सियूं हमेशह ॼामड़नि जा कद वॾा कंदियूं आहिनि, अच्छा कुर्सी माण्हूअ खे कोन कंदी आहे। सही माण्हू कुर्सीअ ते खे इज़त ॾींदो माण्हू आहे। जो विजन वॾो हुजणु माण्हूअ जो जेको नज़रियो आहे, माण्हू जी जेका सोच आहे उहा वॾी हुअणु घुरिजे। बेसिकली को काउंसलर थियणु या चेयरमैन थियणु या को MP MLA थियणु इहा सियासत कान्हे। तव्हां ॾिसो त हिन वक़्त में हीउ जेको ख़ासि तौर ते जेको हीउ इशूज़ हलनि पिया, हीउ डैम जे ख़िलाफ़ु हिकिड़ा माण्हू उथिया आहिनि, इन्हनि में तव्हांखे को बि चूंडियल नुमाइंदो कोन थो ॾिसण में अचे जेको हितां पैदल मार्च करे पियो, रड़ियूं करे पियो त बाबा कंहिं न ठाहियो। उहो तव्हांखे असांजा जेके बि क़ौमी परस्त, चाहे उहो ज़ैन शाह हुजे, चाहे उहो अयाज़ पली जो हुजे, चाहे केर बि हुजे, उहो को उन्हनि खे सियासी उहिदो कोन्हे। सही हा असांजी क़ौम रसूल पली जेके हाराए छॾियो, बाबू गुलाम हुसैन खे खटायूं, साईं GM सैद जे साम्हूं मलक सिकंदर खे खटायूं। त उहो पर वरी बि जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, सिंध ते जॾहिं बि का तकलीफ़ आई आहे त इहे माण्हू अॻिते निकिरी बीठा आहिनि त बाबा असां जदोजहद कंदासीं। छाजे करे जो असांजा जेके आईंदा नसल आहिनि सही उहे जेको आहे त उहे कंद खणी, चाहे उहो कालाबाद डैम जो मसइलो हुजे, चाहे ॿोलीअ जो मसइलो हुजे, चाहे लसानी फसादात हुजनि, पोइ उहे मायूं वीचारियूं पहिरें पंधु निकिरनि थियूं, उहे जदोजहद कनि था। माशाल्लाह हींअर वकील निकिता आहिनि, सिविल सोसाइटी निकिती आहे। इहा सियासत कान्हे, इहा असांजी धरतीअ सां मोहबत आहे, असांजे मिटीअ सां मोहबत आहे, आईंदड़ नसलनि सां मोहबत आहे। तंहिंजे करे आऊं इन शइ ते ईमान ऐं मुंहिंजो यकीन आहे त सियासत सिर्फ़ु उहिदो न आहे, सियासत माण्हू ख़िदमत आहे जेको इंसान करे सघे। वाह वाह सही साईं दर्शन जा मूं तव्हांखे काफ़ी शयुनि में ॾिठो आहे, पर इल्मु अदब सां तव्हांजो वॾो चाह रहियो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे त लतीफ़ साईं जा हज़ारे बैत तव्हांखे यादि आहिनि। अदब सां तव्हांजो वॾो तालुक़ु रहियो आहे, अदब जे हवाले सां थोरो ॿुधाईंदा असांखे त। बेसिकली आउं शुरूआति खां वठी ॾाढा सही महरूम असांजो घर में शाह जो रिसालो हूंदो। सही पोइ जॾहिं आउं नंढो हूंदो हुउसि ऐं पब्लिक स्कूल में पढ़ंदो हुउसि, ॾाढा साईं जिन जॾहिं वफ़ात थी त आउं फस्ट ईयर में पढ़ंदो हुउसि। पोइ आउं 9th मैट्रिक में ईंदो हुउसि, हुन में असांखे सिंधी पढ़ाई वेंदी। पोइ उते वेही मूंखे ॾाढा साईं चवंदो, बाबा तूं बेटा जो रिसालो कढी सारंग पढ़, सुर सारंग पढ़ त मींहुं वसनि। ऐं मूं पंहिंजो इहो मुंहिंजो मुशाहिदो हुयो त कॾहिं कॾहिं जॾहिं मां ॾाढा साईं भई सुर सारंग पढ़ंदो हो त ककर ईंदा हुआ ऐं बाक़ाइदे बारिश थींदी, जेका मूं हुन पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठी। त पोइ उन नंढपण खां वठी इन शइ सां रहियो ऐं ॿियनि बि शाइरनि खे पढ़ियो, अदब खे पढ़ियो। त इहा हिकिड़ी, ऐं हूअं बि असांजे या नसल में जेको आहे उहा शइ आहे, त इहा हिकिड़ी इनहेरिटेड शइ जेका मिली त असां इन शइ सां। सही साईं दोस्तनि जा ॾिसंदड़नि जे लाइ, नाज़रीन जे लाइ अव्हांजो कहिड़ो पैगाम हूंदो? पर ख़ासि करे नौजवान जे लाइ इहो आहे त हू पंहिंजे तालीम ते वधि खां वधि तवजो ॾियनि,
पंहिंजे जेको अॼुकल्ह जो ही दौर में जेको अख़लाक़ियात तमामु दर्जे ते किरी वियूं आहिनि, उन्हनि जे पंहिंजे जेको बि अख़लाक आहिनि, पंहिंजे इस्लामी जेको तर्ज़ अमल आहे उन ते हलंदा त हिन दुनिया में अॻी दुनिया में जेको आहे उन्हनि खे उनजी बहितरी मिलंदी ऐं महिनत कनि। महिनत जेका उन जो सिलो अलाह ताला ॾिए थो, ऐं वॾे खां वॾी त हू तालीम ते ज़ोर ॾियनि पंहिंजे नियाणियुनि जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ। मूंखे चेयरमैन ट्वेन लाइन जो कोल यादि आहे त मूंखे तव्हां पढ़ियल लिखियल माउ ॾियो, ऐं तव्हांखे अज़ीम क़ौम ॾींदुसि। वाह 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 वाह। त जेसिताईं तालीम न आहे तेसिताईं कुझु न आहे। वधि खां वधीक तालीम ते ज़ोर ॾिनो वञे ऐं माण्हुनि जी भलाई जे लाइ, ख़ल्क़ ख़ुदा जे लाइ जेतिरो बि थी सघे त उहो कमु कनि, त इन में ई भलाई आहे, इन में ई बहितरी आहे। इहो मुंहिंजो पैगाम हूंदो। वाह 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 मोहबतूं विराइनि ऐं मोहबतुनि जो पैगाम आहे त उहे वाह उहे वाह। महिरबानी साईं अज़हर हुसैन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बस में महिराण खे टाइम ॾिनो। असीं तव्हांजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हांजे लाइ दुआ गो आहियां त तव्हां वरी मंज़र ते अचो, अवामी ख़िदमत जो जेको जज़्बो आहे अव्हां जे अंदरि उनखे वधीक उजागर कयो ऐं आवाम जी ख़िदमत कयो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया, तव्हांजा लख थोरा, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे। तव्हां वॾो कमु करे रहिया आहियो, माण्हुनि खे ॿुधाए रहिया आहियो ताकी माण्हुनि खे उन शयुनि जी अवेयरनेस हुजे। ऐं तव्हां माशाल्लाह अलाह साईं तव्हांखे हिमत ॾींदो, ताक़त ॾींदो त तव्हां इनशा अलाह ताला इन में पंहिंजे कम में तव्हां सुखरू थींदा। को बि कमु इंसान जॾहिं जो उनजो अज़म पको हूंदो आहे न, जी जी। त उहो पोइ सुरखुरू थींदो आहे। वाह उन वाह। में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, उन में ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर इंसान जो जेको मक़सदु आहे न, उहो मक़सदु अज़ीम हुजणु घुरिजे। मक़सदु अज़ीम मक़सदु जे करे तव्हांजो अज़ीम आहे न, त उहे सभु शयूं अॻिते हली बेशक। करे जेको आहे सो थियनि थियूं। महिरबानी हाज़िर आहियूं। साईं, लख कुर्बान। महिरबानी, अलाह ताला ख़ुशि नाज़रीन, रखे। अॼु असांजी हैदराबाद में अॻूणे तालिक़ नाज़म ऐं जलालकोटा ख़ानदान जे पगदार सरदार सैयद हाजी खुदानो शाह जामोद साहिब जिन जे पुट वलीउहद साईं अज़हर हुसैन शाह जामोद साहिब सां जेका मुलाक़ात हुई उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी शख़्सियत सां ॿी नई मुलाक़ात में ताईं असांखे ॾींदा इजाज़त। तेसिताईं अला भाई।